नाज़िन सॼे मुल्क जियां उमरकोट में भी वापडा ऑफिस ॿाहिरां निजकारी ख़िलाफ़ मुलाज़िमन ऑफिस के ताला ॾेई एहतजाजी मुज़ाहिरो कयो। और ये हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे नज़र समेजो। जी नज़र समेजो। सॼे मुल्क जियां उमरकोट में वापडा ऑफिस ॿाहिरां निजकारी ख़िलाफ़ मुलाज़िमन ऑफिस के ताला ॾेई एहतजाजी मुज़ाहिरो करी वापडा जी निजकारी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असीं चाहियूं था इहो निजकारी न थियणु खपे। इन सां बेरोज़गारी वधी ऐं अॻे मुल्क में ॾाढी महांगाई आहे। असीं चाहियूं था त इहो जेको हुकूमत पंहिंजो फ़ैसिलो जेको निजकारी वारो इहो फिलफोर पंहिंजो वापसि वठे जेको आहे ऐं मुलाज़िमनि खे तहफ़ुज़ ॾिए जेको आहे महिरबानी करे। बाक़ी हिस्को हींअर 96% ते असीं कोशिशि करियूं था रिकवरी में ॿिए पंहिंजे कम खे छिकियूं था असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं जेको आहे निजकारी वारो फ़ैसिलो पंहिंजो वापसि वठे। असांजो इहो एहतजाज पूरे मुल्की लेवल ते असांजे क़ाइद जनाब अब्दुल लतीफ़ निज़ामानी साहब ऐं ख़ुर्शीद साहब जे हुकुम ते कयो पियो वञे। असां हुकूमत खां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते असांजे जेको डिपार्टमेंट जे अंदरि जेका CFT TNP आहे ऐं गाॾियुनि जा मसइला आहिनि या स्टाफ के तहफ़ुज़ जो मामिलो आहे उन्हनि खे सीरियस वठे उन ते कमु करे बजाए असांजे जेके फीडर्स आहिनि उनखे आउटसोर्स करण जे जेके इदारे जे अंदरि ख़राफ़ात आहिनि उन ख़तमु करण में असांजी मदद कई वञे त असां इनखे बहितर बणाए सघूं था। गॾु थी आहियूं इन एहतजाज में ऐं असीं गवर्नमेंट हुकूमत वक़्त खे ॿुधाइणु चाहियूं था त इहो पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठनि न त हिन एहतजाज जो दाइरो असीं वधि में वधि वधाईंदासूं ऐं कमु छॾ हड़ताल कंदासूं ऐं लाइट बि बंदि करे सघूं था। सॼे मुल्क जी लाइट बंदि करे सघूं था जंहिंमें सभु तक़रीबन इकानमी तव्हांजी ख़राबु थी वेंदी ऐं उन सां अगरि इहे तव्हां फ़ैसिला न वरिता तो हिन में आम मुलाज़िम सां गॾोगॾु आम शहरी खे बि नुक़सानु थींदो। वधीक इन्हनि जो चवणु हो त जिन इदारनि खे अॻे ई निजकार कयो वियो इहे इदारा हाणे बंदि थी विया आहिनि। असां निजकारी ख़िलाफ़ मैदान अमल में आहियूं। निजकारी कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदासीं। नज़र समेजो, आवाज़ टीवी न्यूज़।